बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरु जी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। अहिड़ी रीत गतदायक स्वामी हुननि जा कल्याण करे मोटी पंहिंजे आसन ते आया। राति जो मात गंगा हीरनि ऐं मोतियुनि जो सोनो थाल भरे महराजनि वटि बेटा खणी आई ऐं साहिबनि जे अॻियां रखी चरण वंदना करे चवण लॻी त हे कृपालू, हिन कलयुग जा महाभारी पाप मूंखां नथा सहारिया वञनि। तव्हीं दया जा भंडार आहियो, कृपा करे मूंखे अहिड़ो को उपाउ ॾसियो। मात गंगा जी वाणी ॿुधी साहिबनि फरमायो त तूं परमेश्वर जे प्यारनि जो राति ॾींहुं ध्यानु कर त उहे अची तो में पेर पाइनि, पोइ तूं अहिड़ी निर्मल थी रहंदीअ जीअं कतीअ जे महीने में आकाश उजल रहंदो आहे। इहा वार्ता ॿुधी मात गंगा महराजनि जा चरण कमल परसे बेटा अंगीकार करण लाइ चयो। तंहिं ते गुरु महराज फरमाइण लॻा त इहो धन असांजे कंहिं कम जो न आहे, इन्हीअ मां भंडारो करे भगवंत अर्थ लुटाए छॾ। तॾहिं मात गंगा चयो त भला तव्हीं बि कृपा करे उते प्रसाद पाइण अचिजो। एतिरो चई हूअ हली वई। राति सुख सां गुज़री। जॾहिं सिज उभरियो ऐं तरह तरह जा भोजन तयारु थिया, मात गंगा सभिनी देवताउनि जो आह्वान कयो, जंहिं ते ब्रह्मा महाराज, नारद स्वामी, शिव महाराज, चंद्रमा, सूरज, सनक आदिक ऋषि, अग्नि देवता, वरुण देवता, कुबेर देवता, पवन देवता, गणेश देवता ऐं ॿिया सभु देवताऊं राजा इंद्र खां वठी दार दार रूप धारे उते आया ऐं पिण सभु ऋषि मुनि, जति सती, सन्यासी, तपसी ऐं दिशापाल रासियुनि समेत अची उते सहेड़िया। गुरु महाराजनि पिण उन मंडल में पंहिंजा पवित्र चरण घुमाया, जिन खे ॾिसी सभिनी चरण वंदना कई, जे साहिबनि जी महिमा अॻे ई ॼाणंदड़ हुआ। पोइ हर हिकु देवता दार दार भंडारे जो कमु संभालियो। निमाणी सूरत सतगुरनि पेरनि द्वारण जो कमु पाण ते खयो। पाण टिनी लोकनि जा नाथ भॻवान नेठि भंडारो खुलियो। सभई खाई परसन थिया ऐं स्वामियुनि जो दर्शन करे ख़ुशि थी प्रणाम करे हर को पंहिंजे आस्थान ॾांहुं हलियो पियो। मात गंगा पिण महराजनि खे नमस्कार करे जल थी वई। गंगा निवासी हिक ॿिए खां पुछंदा रहिया त अॼु भंडारो कंहिं कयो, पर सभई उन खां गैर वाक़ुफ़ रहिजी विया। सतगुरु सचा पातशाह तंहिंखां पोइ बि केतिरा ॾींहं उते रही भक्ति प्रगट कंदा रहिया। नेठि उतां रवाना थी अॻिते वधिया ऐं वाट ते भाई बाले खे फरमाइण लॻा त हाणे अव्हांखे श्री कृष्ण जी प्यारी बिरज था हली ॾेखारियूं। अञा भाई बाले सां इहो ज़िक्र ई पे कयूं त बिरज जी धरती नज़र आयनि, जिते गुरुजन जमुना जे किनारे ते हिकिड़े जबल जे हेठां अची वेठा। भाई मर्दाने सतगुरनि खां पुछियो त स्वामी, हिन मुल्क जी ज़मीन कच्ची ऐं मिटीअ जी आहे ऐं हिन पहाड़ खां सवाइ ॿियो को पत्थर हिते ॾिसिजे ई कोन थो, सो छो? कृपा करे इहो संसो मुंहिंजो निवृत करियो। तंहिं ते महराजनि फरमायो त मर्दाना, त्रेता युग में जॾहिं लंका जे पार वञण लाइ समुंड जे मथां श्री रामचंद्र महाराज पुल ते ॿधाई, तॾहिं सभिनी पहलवाननि खे पत्थर न आणण जी आज्ञा ॾिनऊं। इहा आज्ञा ॿुधी हनुमान हिन पहाड़ जे खणण लाइ उत्तरखंड वियो हो। पहाड़ चयसि त भली खण,
पर रखजांइ रघुनाथ महाराज जे चरणनि हेठां, ऐं जे ईअं न करे सघी त पोइ तूं सदी मूं वटि रहिज। नेठि अहिड़ो अंजाम ॾेई हनुमान ही पहाड़ उत्तराखंड मां खयो। ऐं जॾहिं हिन हंधि आयो त रघुनाथ महाराज जा दूत मिलियसि, जिन महाराजनि जो हुकुम ॿुधायसि त पुल तयार थी वई आहे, तंहिं करे पहाड़ जंहिंखे जिते हुजे सो उते छॾे ॾे। अहिड़ो हुकुम ॿुधी हनुमान ही पहाड़ हिते रखी पाण वेही रहियो। होॾां जॾहिं श्री रामचंद्र महाराज वटि सभु बांदर कठा थिया, तॾहिं हुननि ॾांहुं नियारे महाराजनि फरमायो त हनुमान बली कोन थो ॾिसिजे। हुननि दूतनि मां हिकिड़े, जंहिंखे हुनजी सुध हुई, चयो त हनुमान जमुना जे किनारे ते पहाड़ रखी वेही रहियो आहे। तॾहिं रघुवीर महाराज फरमायो, वञी हिकदमि सॾे अचोसि। इहा आज्ञा ॿुधी उहो दूत उते आयो ऐं हनुमान खे हलण लाइ चयाईं, जंहिं ते हुन पंहिंजे ॾिनल वचन जी सॼी वार्ता चई ॿुधायसि ऐं चयाईंसि त मूं ही पहाड़ पाण सां पे आंदो त वाट ते महाराजनि जो हुकुम मिलियो, पर जे हाणे महाराजनि जो हुकुम नथो मञा त मुंहिंजो दासी धर्म थो वञे, ऐं जे पहाड़ छॾे थो हलियो वञा त वचन जो कूड़ो थो थिया। इहो वीचार करे पहाड़ हिते रखी वेही रहियो आहियां। श्री रघुनाथ महाराज वटि जॾहिं दूत अची हनुमान जी इहा वार्ता ॿुधाई, तॾहिं महाराजनि हनुमान खे चवाए मोकिलियो त असीं द्वापर युग में अवतार धारे इन ये पहाड़ ते घणो काल सैर कंदासूं, ऐं तूं हाणे सिधो ई हलियो अच। इहा आज्ञा ॿुधी हू रघुवीर महाराज वटि वञी हाज़िर थियो, ऐं ही पहाड़ इते जो इते पियो रहियो। जंहिं ते श्री कृष्ण महाराज अवतार धारे घणो वक़्तु ग्वाल बालनि सां गुज़ारियो आहे। इहो प्रसंग ॿुधी भाई मर्दानो घणो ख़ुशि थियो। क़िस्मत सां उन ये ॾींहुं उते हिकु वॾो उत्सव थियणो हो, जंहिं करे उते जा सभु स्त्रियूं पुरुष ब्रह्मचारी बैरागी अची कठा थिया हुआ। अंतर्यामी सतगुरनि हुननि जे अंदर जो हाल परूड़े ॾिठो त को बि शुद्ध आत्मा नज़र न आयो। सभई संसार जे बंधननि में काबू ॿधल ॾिठा, जे काम क्रोध लोभ जे लहरुनि में गोता खाई रहिया आहिनि ऐं पाखंड रचे पाण खे विरकत ऐं वासनाउनि खां रहित पिया ॼाणनि। इहो हाल हुननि जे अंदर जो ॾिसी सतगुरनि रबाब वॼाराए हेठियों शब्द उच्चारण कयो। रान कली मैला पहला, सोई चंद चढ़ाए सितारे सोई दिनियर तपत रहे, सा धरती सा पौण जुलारे जुग जिय खेलो थाव कैसे, जीवन तलब निवार होवे परवाणा करे दिंगाणा कर लखण विचार रहाव। किते देस न आया सुनिए तीर्थ पास न बैठा, दाता दान करे त नाई महल उसारन बैठा, जेको सत करे सो छीजे तपगर तप न होई, जेको नाम लय बद नावी कल के लखण ए, जिस सिकदारी तिसे ख्वारी चाकर के है मरणा, जायक दारे पवे जंजीरी चाकर हथो मरणा, आख गुणा कल आखिए तिजुग तेर केरा रया, तपावस जे गुण देह तपाइए रहा। कल कल वाली सरान बेड़ी काजी कृष्णा होया, बाणी ब्रह्मा वेद पत्थर वण करण कीरत लैया, पतविण पूजा सतविण संजम जतविण काहे जनेऊ, नावो दोवो तिलक चढ़ावो सुचविण सोच न होवो, कल परवाण कतेब कुरान पोथी पंडित रहे पुराण, नानक नाव भया रहमान कर करता तू एको जान, नानक नाव मिले वडियाई एदू ऊपर करम नहीं, जे घर होदय मंगण जाइए फिर ओला मां मिले तही। हिन शब्द जे ऊंचे सुर सां आलापण करे केतिरा पंडित ऐं ॿिया लोक आसपास जा अची उते कठा थिया। जॾहिं शब्द पूरो थियो तॾहिं ब्राह्मण चवण लॻा त संत जी कृपा करे असांखे इन ये शब्द जो अर्थ बि चई ॿुधायो।
महराजन फरमायो त हिन शब्द जो तात्पर्य ई आहे त सिज चंड तारा धरती ऐं पवन साॻिया ई आहिनि, उन्हनि जे नेमनि में का फेरघेर न थी आहे। पोइ जो चवण में थो अचे त कलयुग आयो आहे, सो कंहिं मुल्क में अची रहियल या तीर्थ ते लथल या कंहिं दातार वटि विकियल कंहिं ॾिठो आहे छा, या को पंहिंजो घर ॿधो अथसि। भाई सुजान पुरुषो, जॾहिं जीवन जी ॿुधी मलीन थी थिए ऐं सती सत्या छॾे तपशी तपशा खां मुंहुं मोड़नि था ऐं जेको नाम जपे थो सो बदराही थो सॾिजे। नाम न जपे उहो हुजे नी, सती सत्या छॾे तपशी तपशा खां मुंहुं मोड़े ऐं जेको नाम न जपे, हिन में जपे थो लिखियल आहे। हा, जेको नाम न जपे सो बदराई माना ग़लति राह ते वञे। तॾहिं उन्हनि लक्षणनि खे कलयुग था कोठनि। वरी उन में वहिंवार बि अहिड़ो उल्टो थो थिए जो जंहिंखे हथ में हुकूमत हुजे सो बदनाम थिए, मालिक नौकरनि खां ड्रिजनि ऐं जॾहिं कॾहिं हाकिम कंहिं इल्ज़ाम में पकड़जनि त मारजनि बि नौकरनि हथां। अहिड़नि उबतड़नि मन खे कलयुग चइजे थो। हिन समय में ईश्वर जीअरे त पंहिंजी बख़्शिश करे गुण ॾेई रखे, न त जीअण जी आशा बिल्कुलु छॾे ॾियणु घुरिजे। सतयुग में पाप कर्म कंदो हो हिकिड़ो त सजा सारो देश पाईंदो हो। त्रेता युग में हिकिड़े जे करे शहर भोॻींदो हो। द्वापर में हिकिड़े जे एवज सॼो कुल भोॻींदो हो। पर हिन काल में जेको पोखींदो सो ई लुणंदो ऐं सवाइ सतगुरनि जे बख़्शीश ऐं नाम जपण जे ॿियो को उपाउ कोन्हे। अथर्ववेद में चयल आहे त कलयुग में हरि कीर्तन खां सवाइ ॿियो को उपाउ मुक्ति ॾियण वारो न आहे ऐं ॿाहिरियां कर्म जहिड़ो कि स्नान करणु, पाण धोअणु ऐं सच खां सवाइ फ़क़ति तिलकनि ॾियण सां पवित्रता ई न थींदी ऐं न बंधन काटबा। नाम खां सवाइ, वेसा खां सवाइ पूॼा करणु, सत खां सवाइ संजम ऐं जत खां सवाइ झणियो पाइणु कंहिं कम जा न आहिनि। ॾिसण में अचे थो त इंसाफ़ कंदड़ रिश्वतखोर थी पिया आहिनि ऐं किन जो वरी अहिड़ो हाल थियो आहे जो मोर वांगुरु शिकिल जा सुहिणा, ॻाल्हाइण जा मिठा, पर अंदरों ई अंदरि कीअं पिया खाइनि, यानी मन में मलीन ऐं ॿाहिरि पाखंड रचे न करण जहिड़ा कम पिया कनि ऐं काम क्रोध लोभ मोह ऐं अहंकार में अंधा थी रहिया आहिनि। अहिड़ा जीव घणा दुख सहंदा। साहिबनि जा अहिड़ा वचन ॿुधी खोटीअ मत वारा पुरुष दिलि में घणो लॼी थिया ऐं पंडित महराजनि खां पुछण लॻा त तव्हीं निर्गुण उपासना कंदा आहियो या सरगुण उपासना। स्वामिन फरमायो त पहिरियां ई त अहिड़ी दृष्टि हुअण ई न घुरिजे, पर जे थिए बि त ॿिन्ही में भेद चवणु मूर्खताई आहे, छो जो उहो ई हिकिड़ो निर्गुण थी सभिनी जीवन में नज़र अचे थो ऐं साॻियो ई श्री कृष्ण नामी अवतार धारे हिन विर्ज भूमीअ में खेलींदो थी रहियो। उन ई परमात्मा जा चरित्र तव्हीं कपट छॾे ॿुधी ऐं ॻाए मन में धारण करियो ऐं उन जो सिमरन कयो त वार्ता हाणे तव्हीं मुश्किल था सम्झो, तंहिंखां लंघे पार पवंदा। सतगुरनि जे मुखां इहे वचन ॿुधी उते बीठल सभई शुद्ध आत्मा थी चरण वंदना करे महराजनि जा सिख थिया। इहा ख़बर ॿुधी सभई तीर्थवासी महापुरख चई भेटाऊं खणी अची सतगुरनि खे नमस्कार कया। श्री गुरु महाराज जीवन जा कल्याण कंदा ऐं पाखंड नास कंदा। 3 ॾींहं उते रही चौथे ॾींहुं उतां रवाना थिया ऐं भाई बाले ऐं भाई मर्दाने सां वचन विलास कंदा थोरे ई वक़्त में अची अयोध्यापुरीअ में सहिड़िया ऐं सरयू नदीअ जे किनारे ते अची पंहिंजो डेरो कयो। महराजनि जे अचण जी ख़बर ॿुधई सभई पंडित ऐं ॿिया शहर जा माण्हू अची उते कठा थिया ऐं सतगुरनि जो महासुंदर ऐं तेजवान रूप ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया। जॾहिं ख़ल्क़ हिकदमि घणी कठी थी वई तॾहिं सभिनी ॾांहुं निहारे स्वामी फरमाइण लॻा
त श्री रामचंद्र महाराज सॼी अयोध्या याने नंढे वॾे खे पाण सां वठी विया हुआ। पोइ ऊंचा महिलात ऐं जायूं किथां आयूं? पंडितनि चयो त कृपानाथ मंदर त हिते ई पिया हुआ, फ़क़ति जीव वैकुंठ धाम ॾांहुं विया हुआ। गुरुजन फरमायो त जंहिंजे दर्शन कई सॼी अयोध्यापुरी वैकुंठ हली वई। तंहिंजो नालो अमीं बि जपियो त अव्हांजा घर पिणु वैकुंठ धाम में थियनि। संसार जा जंजाल छॾे श्रद्धा रखी सतगुरुअ जो ध्यानु धारियो, सभु विकार छॾे गुरमुख थी पाण तारियो ऐं पिणु पंहिंजनि पितरनि जो उद्धार करियो। साहिबनि जा इहे वचन ॿुधी पंडितनि पुछियो त साईं गुरु केतिरनि क़िस्मनि जा आहिनि? कृपा करे इहो असांखे निर्णय करे सम्झायो। तंहिं ते महाराजनि फरमायो त गुरु टिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा पंडित, ॿिया अवधूत ऐं टियां महापुरख। पंडित गुरु अहिड़ा आहिनि जहिड़ा अणतारू जे ॻाल्हियुनि सां दरिया जी परी कंदी पिया ॾेखारनि, मगर पार पहुचाए की न सघंदा। ईअं पिया चवंदा त हिन तरह करियो त पार पहुचो, पर तरी न की हू पाण ॼाणनि न की ॿिए खे पहुचाए सघनि। ऐं सॼी उमिरि वेदनि ऐं पुराणनि जी व्याख्यान कंदे लोभ ऐं मोह में टुबियूं खाईंदे विञाइनि था। हू ॿिए खे उपदेश कंदा आहिनि, पर पाण उहो उपदेश कमाईंदा न आहिनि। तंहिं करे उन्हनि जे उपदेश सां ज्ञान प्राप्त थी न सघंदो आहे। अवधूत गुरु उहे आहिनि जे सतगुरुअ सां मिली जोग कला पाए मोह निवृत करे ज्ञानवान थियनि था। उहे अहिड़ा आहिनि जहिड़ी पाणीअ में लठ जा फ़क़ति पाण तारींदी आहे ऐं ॿिए कंहिंखे पार करे न सघंदी आहे। बाक़ी महापुरख गुरु सो सभिनी विद्याउनि में परवीण आहिनि। उन्हनि सां जेको माण्हू वञी मिले थो तंहिंखे सहजे ई मुक्त पदवी प्राप्त थिए थी। वरी उन्हनि सतपुरुषनि जी रहणी ॾिसी जेके अहिड़ी कमाई कनि था से बि पार पवनि था। उहे महापुरुष संसार समुंड खां पार करण लाइ मलाह वांगुरु आहिनि, जे कंहिंखे ॿेड़ीअ में त कंहिंखे तुरहे ते पार पहुचाइनि था। अहिड़ा महापुरख सतगुरुअ जी जोत आहिनि। यानी जीअं हिकिड़ीअ जोत मां अनेक ज्योतियूं ॿरी सघनि थियूं, तीअं हुननि जे संग में करोड़नि जा कल्याण थियनि था। सतगुरुनि जा अहिड़ा वचन ॿुधी सभई अयोध्या वासी प्रेम में भरिजी विया ऐं महाराजनि जा चरण कमल परसे वेनती करण लॻा त हे ठाकुर, असीं तव्हांखे मुक्तिदाता सम्झूं था, तंहिं करे तव्हीं दया करे असांखे इन संसार सागर जे भारी दुखनि खां बचायो। सतगुरुनि हुननि जी निमिरता ॾिसी हीउ उपदेश कयुनि त तव्हीं जगत खे नासवंत ॼाणी निता प्रीत चित सां सतनाम जो सिमरन करियो ऐं मन रोकण जो अभ्यास कंदा रहो त सहजे ई सुखरास गोबिंद अची मिलेव। अहिड़ीअ तरह सभिनी खे सिख्या ॾेई जगदीश्वर सतगुरु उतां रवाना थी काशीअ में आया ऐं गंगा नदीअ जे किनारे ते हिकु सुंदर आस्थान ॾिसी अची पंहिंजो डेरो कयऊं। उते जा घणा नामदार पंडित ऐं ॿिया लोक महाराजनि जे अचण जो ॿुधी ख़ुशि थी सतगुरनि जे डेरे ते आया ऐं मन में श्रद्धा रखी मथो टेके चवण लॻा त हे स्वामी, वेद ऐं शास्त्र पढ़ण त असांजो हमेशह वहिंवार आहे ऐं निता प्रीति ईअं कंदे बि असांखे शांती नथी अचे ऐं न अहंकार ई थो मिटिजे। तंहिंजो कारण कहिड़ो आहे? स्वामिन फरमायो त जिन जे अंदर में खोट ऐं विषय विकारनि जी लालच हमेशह भरी रहे थी, उन्हनि जे हृदय में श्रेष्ठ बुद्धि ऐं शांती निकिरी ॿाहिरि थियनि थियूं। पोइ इन्हीअ में वेदनि जो ॾोह कहिड़ो चइबो? एतिरो चई महाराजनि ही शब्द उच्चारण कयो। श्री राग महिला पहला। लब कुत्ता कूड़ चुड़ा ठग खाधा मुर्दार, पर निंदा परमल मुख सुधी अगन क्रोध चंडाल, रस कसा आप सलाणा ए करम मेरे करतार, बाबा बेलिए पत करम उत्तम सेधर उत्तम कहिए नीच करम बय होय। रहाव। रस सोना रस रूपा कामण रस परमल की वास, रस घोड़े रस सेजा मंदर मीठा रस मास,
एता रस शरीर के कै घट नाम निवास। जित बोलिए पत पाइए सो बोलिया परवान। फिक्का बोल विगचना सुन मूरख मन अजान। जो तिस भावे से भले होर कि कहण वखाण। तिन मत तिन पत तिन धन पलय जिन हृदय रया समाय। तिनका किया सलाहना अवर स्वाल्य काय। नानक नदरी बाहरे राचय दानन नाय। अर्थात लोभ कुत्तो ऐं कूड़ चुड़ो आहे। ठगी करे खाइण मुर्दार आहे ऐं पराई निंदा करण पराई मेल वात में विझणी आहे। क्रोध जो अग्निय जो रूप आहे सो चंडाल आहे। सवाद वठण ऐं पाण पढ़ाइण हे करतार इहे सभु कम असांजा आहिनि। उत्तम पुरुष उहे आहिनि जे भगवंत जे दरबार में क़बूल पवनि था। जिते नीच कर्मनि वारा वेठा रोअनि, सोन चांदी स्त्रियूं ऐं चंदन आदिक सुगंधियूं, घोड़ा सेजाऊं मैलात, मिठा ऐं पका भोजन ऐं ॿिया रस देह सां लॻल आहिनि, पोइ कीअं कहिड़े जीव जे हृदय में नाम जो वासो थींदो। दर हक़ीक़त ॻाल्हाइण उहो आहे जंहिंसां पत रहिजी अचे। जे वचन परमात्मा खे वणनि उहे ई भला आहिनि। मतवान पतवान ऐं धनवान पुरुष उहे आहिनि जिन जे हृदय में नाम समाइजी रहे थो। अहिड़नि पुरुषनि जी कहिड़ी वाखाण कजे। गुरु नानक देव जन फरमाइनि था त जेके परमात्मा जे नज़र खां परे आहिनि तिन जी प्रीत न की दान करण में ऐं न नाम जपण में लॻे थी। हाणे जेकॾहिं सभु को पंहिंजे मन जो मुनसिफ़ थी ॾिसंदो त मालूम थींदुसि त मुंहिंजो मन कहिड़े विषय में फाथल आहे। पोइ उन विषय रस में फाथल खे नाम जो रस कीअं ईंदो। पढ़ण पिण ॿिनि प्रकारनि जो आहे। हिकिड़ो पटीबाज यानी कायर पढ़ो, ॿियो सूर यानी पहलवान। पहिरें जो सिखण त बिल्कुलु निष्फल आहे, बाक़ी ॿिए जी सिख्या सफल थी थिए। युद्ध जे समय में पटीबाज पंहिंजो घोड़ो ईअं हलाईंदो जीअं कंहिंसां अंग बि न लॻेसि ऐं हथियार जो घाव बिल्कुलु न थींदो अथनि। अहिड़नि जोधनि जो पलटण में नौकरी करणु फ़क़ति लोक ॾेखार ऐं आजीविका लाइ सम्झणु घुरिजे। पटीबाज पढ़ण बि इन ई वांगुरु आहे जो जेकी पढ़िजे उहे हलजे न, उहो अहिड़ो अजायो आहे जहिड़ो मींहं खां ख़ाली बादल। ॿियो पढ़णु सूर, तंहिंजी रीत इहा आहे त सत्संगत में प्रीत सां पढ़नि ऐं ॿुधनि ऐं सतगुर शब्द रूपी हथियार सां वॾनि अज्ञाननि जा काम क्रोध लोभ मोह ऐं कार रूपी अंग कटे उन्हनि खे मारे मात कनि। उहे पहलवान पंहिंजनि हथियारनि सां सन्मुख थी अॻिले खे जख़्मिन था। अव्हांखे जो शांती नथी अचे तंहिंजो सबबु ई आहे त शास्त्र सभई हथियारनि जे समान आहिनि ऐं मन आहे शींहं रूप। जेको इन ये शींहं रूप मन खे मारनि था उहे पक्का तीरंदाज़ ऐं जोधा लेखजनि था। जेके शास्त्र ठाहिनि था उहे लोहार समान आहिनि ऐं उन्हनि जा टीकाकार पंडित हथियारनि खे जवर ॾियण या तिखे करण वारे कारीगरनि वांगुरु आहिनि। ऐं जिन उन्हनि शास्त्रनि खे पढ़ी ऐं ॿुधी पंहिंजो मन मारियो आहे से हथियारनि हलाइण वारा जोधा सॾजनि था। पर जेके आजीविका लाइ पढ़नि था से हथियार विकिणंदड़ दुकानदारनि जे बराबरि आहिनि। मतिलबु त जिन सूरमनि शींहं रूपी मन मारियो आहे तिन जी चओ तरफ़ पहलवानी मशहूर थी थिए ऐं उहे ई फ़क़ति पक्का शस्त्रधारी सॾजनि था ऐं ॿिया सभु कूड़ा ऐं काइर आहिनि। इहे वचन ॿुधी काशीअ जा पंडित चवण लॻा त ही काशीपुरी आहे जंहिं लाइ शास्त्रनि में साख आहे त जेको हिते मरंदो सो मुक्ति पाईंदो। तंहिं करे हिन हंध जी महिमा सभिनी खां उत्तम आहे। गुरुजन फरमायो त महिमा उत्तम आहे नाम जी, जंहिंखां सवाइ कल्याण कोन्हे। हिते बि अंत समय शिव भॻवान राम तारिक मंत्र चवाए काशी वासियुनि जो मोख करे थो। जीअं कम्बीर भगत काशी छॾे मगर देश में वञी शरीर छॾियो ऐं नाम जे प्रताप करे मुक्ति पाती अथसि,
तॾहिं पंडित पुछण लॻा त स्वामी, ईश्वर जा त अनेक नाला आहिनि, पर मुक्ति कहिड़े नाले जपण सां मिलंदी आहे? तंहिं ते साहिबनि फरमायो त ॿेड़ियूं सभु पार पहुचाए सघनि थियूं, पर जेको जंहिं ॿेड़ीअ में चढ़ंदो तंहिंखे उहा पार रसाईंदी। तंहिं करे जंहिंखे जंहिं नाले जे सतगुरूअ खां उपदेश मिलियल हुजे तंहिंखे उहो फलदाता ॾींदो। एतिरो ॿुधी पंडित निमिरता सां चवण लॻा त हे कृपानाथ, दीन ॼाणी असांजी का घटि करियो। करुणा भंडार सतगुरनि हुननि जी अधीनताई ॾिसी फरमायो त तव्हीं सतनाम जो जाप जपियो त तव्हांजा टई ताप नाश थींदा। पोइ हू सभई महाराजनि जा नामदारी सिख थिया ऐं सतनाम जो जाप जपे अभय सुख हासिल कयो। ॾिस, हिन में चए थो हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो गुरु तारींदो। जेको जंहिं ॿेड़ीअ में वेहंदो उहा ॿेड़ी उनखे पार लॻाईंदी। ॿेड़ियूं त पार त सभु पहुचाईंदियूं, पर पाण जंहिं ॿेड़ीअ में वेठल हूंदासीं त असां त उन ॿेड़ीअ मां पार पहुचंदासीं नी, ॿी असां थोरी पोइ पार पहुची सघंदासीं। त हर कंहिंजे लाइ पंहिंजो गुरु वॾो आहे, पंहिंजे गुरूअ में विश्वास हुजणु खपे। जीअं साईं लालाराज जा वचन हुआ न, ईअं ई गुरु नानक जा वचन आहिनि। अहिड़ी हालत साईं लालाराज ऐं साईं लहणाराम जी आहे। जीअं गुरु नानक फ़क़ीरी वेस कयो अथनि, रटनि सॼी दुनिया जो कयो अथनि, ईअं साईं लालाराज बि माना अहिड़ी करणी कई आहे। दादी जन चवंदा त गुरु नानक में ऐं साईं लालाराज में रतीअ मात्र बि फ़र्क़ु कान अथव। ईअं सम्झो त असांजे लाइ गुरु नानक आहे। तंहिंखां पोइ बि गुरु महाराज केतिरा ॾींहं उते रहिया ऐं नेठि उतां मोकिलाए भाई बाले ऐं भाई मर्दाने समेत जगन्नाथ में आया ऐं हरमंदर जे दरवाजे वटि अची वेठा। जॾहिं संझा जो वक़्तु थियो त पूजारी आरती करण आयो। उन वक़्तु समूरी ख़ल्क़ उते आयल उथी बीठी, मगर स्वामी माठ करे वेठा ई रहिया। जॾहिं आरती थी चुकी तॾहिं मंदर जो पूजारी ॾाढो कावड़जी साहिबनि वटि आयो ऐं अची चवण लॻो त तूं आहीं केरु ऐं अची किथां थो? एतिरी बि सुध कान्हई त आरती उचारण वक़्तु उथी बीठो आहे। तोखे जगदीश्वर में एतिरी बि प्रीति कान हुई जो उन वक़्तु बीह? सतगुरनि फरमायो त मां आरती चङी रीति ॼाणंदो आहियां ऐं जहिड़ो सभिनी जो श्रोमणी प्रभु आहे तहिड़ी संदसि ऊंची आरती हमेशह पई थिए। अमी इहा तुच्छ आरती कहिड़ी था करियो ऐं कहिड़ियूं खसीस शयूं आरतीअ में था विझो? एतिरो ॿुधी पूजारी चवण लॻा त उहा कहिड़ी आरती आहे जा तव्हीं निता प्रीत था करियो? तंहिं ते गुरु साहिबनि ही शब्द उचारियो, सलोक महिला पहला। गगन में थाल रव चंद दीपक बने तारका मंडल जनक मोती। धूप मल आनलो पवन चंवरो करे सगल बन राय भूलंत ज्योति। कैसी आरती होए भव खंडना तेरी आरती अनहता शब्द वाजे वाजंत बेरी रहाव। सहस तव नैन नैन हर तोई कौ सहस मूरत नना एक तोई। सहस पद बिमल नन एक पद गंध बिन सहस तव गंध एव चलत मोई। सब में ज्योत ज्योत है सोई तिस दे चानन सब में चानन होई। गुर साखी ज्योत परगट होए ज्योत सुभावे सो आरती होए। हर चरण कमल मकरंद लोभत मनो अन दिनो मोए आई प्यासा। कृपा जल दे नानक सारंग को होए जाते तेरे नाय वासा। अर्थात उन आरतीअ जो थाल आसमान आहे जंहिंमें सिज ऐं चंड इहे ॿ ॾिया पिया ॿरनि। सॼो तारा मंडल उन में माणिक ऐं मोती आहिनि ऐं सभु चंदन जा ॿेला उन आरतीअ जो धूप ऐं सुगंधियूं आहिनि। पवन देवता पंहिंजो चंवर पियो झुलाए ऐं सभु वण टिण उन आरतीअ में गुल फुल आहिनि। हे भव दूर करण हारा प्रभु, कहिड़ी न तुंहिंजी आरती पई थिए। अनाद शब्द जंहिंजा वाजा ऐं नंगारा आहिनि। तोखे हज़ार अखियूं आहिनि मगर जिस्मानी अखि हिकिड़ी बि न आहे। तुंहिंजा हज़ारे स्वरूप आहिनि मगर तुंहिंजो रूप न आहे। तुंहिंजा हज़ारे पवित्र चरण आहिनि पर जिस्मानी चरण हिकु बि न आहे। तोखे जिस्मानी नासका कान्हे पर तोखे हज़ार नासकाऊं आहिनि। हे प्रभु, अहिड़ी अजीब चरित्रनि सां
तो मुंहिंजे मन खे मोहे छॾियो आहे। हे ज्योति स्वरूप, सभिनी में तुंहिंजी जोत आहे। सतगुरुअ जे महिर सां उहा जोत साक्षात ॾिसण में पई अचे। आरती उहा आहे जा उन परमात्मा जे अॻियां क़बूल पवे। हरिय जे कमल रूपी चरणनि में मुंहिंजो भंवरे रूपी मन हिरखिजी वियो आहे ऐं मूंखे राति ॾींहं उन जे रस पीअण जी प्यास आहे। गुरु नानक देव जन फरमाइनि था त मूं प्यासीअ खे अहिड़ी का सुर्की ॾे जंहिं करे तुंहिंजे नाम में वासो थिए। इन ई तरह जेके करतार जे अॻियां मन रो अहिड़ी आरती था कनि से वरी जनम नथा पाइनि। इहा वार्ता ॿुधी सभिनी पंडितनि साहिबनि खे हथ ॿधी नमस्कार कयो ऐं पाण में चवण लॻा त ही महापुरुष थो ॾिसिजे, हिन जी कहणी ऐं रहणी सभु सत आहे। कहिड़ी आरती ॿुधाईंसि, इहो सुवाल पाण पुछियो होसीं त इहा आरती किथे साहिबनि ठाही ऐं चई। जॾहिं गुरबाणीअ जा सुवाल पुछियासीं तॾहिं हे सुवाल इन में हुअव त इहा आरती साहिबनि किथे ठाही। जगन्नाथ मंदिर में न महेश जवाब ॾिनो अहमदाबाद वारे। साईं लाला राज जा बि अहिड़ा ई वचन, माना निर्भय पद जंहिंखे चइबो आहे न, इन करे फ़कीरी चोलो माना वॾो चयो अथनि ॾाढो। हूअं गृहस्थ जी भक्ति वॾी आहे, पर चवंदा आहिनि हद टपे सो थे ओलिया, बेहद टपे सो थे पीर, हद बेहद ॿई टपे सो थे फ़कीर। फ़कीर थियणु ॾाढो माना अहंजो आहे। फ़कीरी आहे ॾाढी मुश्किल, वॾे सिरड़ो रखणु हथ ते, जेको पंहिंजो सिर वॾे हथ ते रखे उहो थी सघंदो आहे फ़कीर। साईं लाला राज चवंदा जेके मुर्दा हूंदा उहे गेड़ू चोलो पाईंदा, तव्हां पाए सघंदव? मुर्दो माना मन खे मारे मुर्दो करणो आहे। ईअं न पंहिंजे मरी वे खां पोइ थोरी पाईंदासीं, उहो मुर्दो न, पंहिंजे मन खे मारे मुर्दो करे छॾिणो आहे। उहे माना हिन राह ते हली सघंदा। तॾहिं इन्हनि अहिड़ा कया आहिनि त नाला बि उन्हनि जा आहिनि। जीअं हे गुरु नानक जूं ॻाल्हियूं बसि ॿुधूं था, साईं लाला राज जूं बि अहिड़ियूं ई ॻाल्हियूं आहिनि, उहा ई रहणी उहा ई कहणी। नाम जपण जे लाइ चौधारी रटन कयनि, सभिनी हंधि जिते वञनि उते नाम जो प्रचार करे अचनि, सॼी दुनिया में रटन। साईं लाला राज बि कयो। असां जॾहिं उन्हनि जा वचन खणूं, जीअं हिन में निकितो पढ़ण बि ॿिनि प्रकारनि जो आहे, असां रुॻो पढ़ी छॾे था ॾियूं, खणूं कोन था, उन ते हलूं कोन था। जॾहिं हलूं त थिए, त असांजो पढ़णु सजायो थिए। साईं लाला राज गेड़ूअ चोले में, सुने मुंहिंजो साईं लाला राज गेड़ूअ चोले, गेड़ूअ चोले में गाड़े चोले में, गेड़ूअ चोले में गाड़े चोले में, सुने मुंहिंजो साईं लाला राज गेड़ूअ चोले में, सुने मुंहिंजो साईं लाला राज गेड़ूअ चोले में। वावा गेड़ू रंग तुंहिंजा बाग बलारा, वावा गेड़ू रंग तुंहिंजा बाग बलारा, ॿुधाए त तो कहिड़ा कर्म कमाया, ॿुधाए त तो कहिड़ा कर्म कमाया, सुहन पिया संत सुजान गेड़ूअ चोले में, सुहन पिया संत सुजान गेड़ूअ चोले, गेड़ूअ चोले में गाड़े चोले में, गेड़ूअ चोले में गाड़े चोले में, सुहे मुंहिंजो गेड़ूअ चोले में, सुहे मुंहिंजो साईं लाला राज
बुध बुध सवारी ॾिठी मुतरब वारी राह गेरुअ चोले में ॾिठी मुतरब वारी राह गेरुअ चोले गेरुअ चोले में गाड़े चोले में गेरुअ चोले में गाड़े चोले में सुहे में जो साईं लाला राज गेरुअ चोले में सुहे में जो साईं लाला राज गेरुअ चोले में गेरुअ चोले जिया सफल कमाई गेरुअ चोले जिया सफल कमाई विरमानंद जंहिंजी साख सुणाई विरमानंद जंहिंजी साख सुणाई सभिनी संतनि जो शान गेरुअ चोले में सभिनी संतनि जो शान गेरुअ चोले में गेरुअ चोले में गाड़े चोले में गेरुअ चोले में गाड़े चोले में सुहे में जो साईं लाला राज गेरुअ चोले में सुहे में जो साईं लाला राज गेरुअ चोले में जाॾऊं ॾिसां ताॾऊं आहे सतगुर जी निशानी जाॾऊं ॾिसां ताॾऊं आहे सतगुर जी निशानी जाॾऊं ॾिसां ओ साण हले थो गॾु घुमे थो जानब मूंसां ॾिसां ओ साण हले थो गॾु घुमे थो जानब मूंसां जानी जाॾऊं ॾिसां ओ जाॾऊं ॾिसां ताॾऊं आहे सतगुर जी निशानी जाॾऊं ॾिसां ओ आवे न जावे संग समावे आवे न जावे संग समावे ओ जेको में सो पल में पावे जेको में सो पल में पाए ओ रंग बनाए रूप बनाए लाल आला सानी जाॾऊं ॾिसां ओ रंग बनाए रूप बनाए लाल आला सानी ओ जाॾऊं ॾिसां ताॾऊं आहे सतगुर जी निशानी ॾिसां ओ सारी दुनिया जो जेको आहे वाली सारी दुनिया जो जेको आहे वाली उहा जॻह जेका नाहे खाली उहा जॻह जेका नाहे खाली मनुष्य भुली विया तॾहिं रुली विया मुंहिंजे लाइ आसानी जाॾऊं ॾिसां ओ मनुष्य भुली विया तॾहिं रुली विया मुंहिंजे लाइ आसानी जाॾऊं ॾिसां ओ जाॾऊं ॾिसां ताॾऊं आहे सतगुर जी निशानी जाॾऊं ॾिसां हले थो गॾु घुमे थो जानब मूंसां जानी जाॾऊं ॾिसां ओ साण हले थो गॾु घुमे थो जानब मूंसां जानी जाॾऊं ॾिसां ओ जाॾऊं ॾिसां ताॾऊं आहे सतगुर जी निशानी जाॾऊं ॾिसां दासीअ जे मन में सतगुर समायो गोरीअ जे मन में सतगुर समायो ओ जॾहिं ॾिठो तॾहिं एतबार आयो जॾहिं ॾिठो तॾहिं एतबार आयो जन्म जन्म जो वियो विछोड़ो सतगुर कई महिरबानी जाॾऊं ॾिसां ओ जन्म जन्म जो वियो विछोड़ो सतगुर कई महिरबानी जाॾऊं ॾिसां ओ जाॾऊं ॾिसां ताॾऊं आहे सतगुर जी निशानी जाॾऊं ॾिसां ओ साण हले थो गॾु घुमे थो जानब मूंसां जानी जाॾऊं ॾिसां ओ साण हले थो गॾु घुमे थो जानब मूंसां जानी जाॾऊं ॾिसां ओ जाॾऊं ॾिसां ताॾऊं आहे सतगुर जी निशानी जाॾऊं ॾिसां 5 मिनिट ना बाबा टेलिया रहा वरतो आधार आए बाबा टेलिया
दुनिया जस थी गाए बाबा टहलिया राम जो टहलिया राम जो मुवतो आधार आए बाबा टहलिया राम जो जाप तो सतगुर जपायो सबके ओम नाम जो जाप तो सतगुर जपायो सबके नाम जो अज सजी दुनिया करे थी जाप तुझे नाम जो अजे सजी दुनिया करे थी जाप तुझे नाम जो जग में जय जयकार आहे जग में जय जयकार आहे बाबा टहलिया राम जो टहलिया राम जो मुवतो आधार आहे बाबा टहलिया राम जो वाणी तुझी आहे निर्मल प्रेम सांझे को पड़े वाणी तुझी आहे निर्मल प्रेम सांझे को पड़े सवली तैंजी थे सदाई पार पल में सोतरे सवली तैंजी थे सदाई पार पल में सोतरे अणमयो उपकार आहे अणमयो उपकार आहे बाबा टहलिया राम जो टहलिया राज जो मुवतो आधार आहे बाबा टहलिया राम जो श्याम लेकर मेर मालिक आए तुझो आसरो संगत ते कर मेर सतगुर आए तुझो आसरो तैंखे परिवार नाए काई जंहिंखे तो पंहिंजो कयो तंहिंखे परवाह नाहे काई जंहिंखे तो पंहिंजो कयो केर सघंदो पार पाए केर सघंदो पार पाए बाबा टहलिया राम जो टहलिया राम जो मुवतो आए बाबा टहलिया राम जो मुवतो
कृष्ण।